हिंगोरजा खां ख़बर शामिल कंदासीं त डीओ सेकेंडरी तालीम खैरपुर अब्दुल समी बमरो ऐं एईओ ज़फ़ूर अहमद जागीरानी जो रसूल आबाद बॉयज़ स्कूल में ओचितो विज़िट। टे उस्ताद ड्यूटीअ तां ग़ाइब, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो वियो। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी खैरपुर अब्दुल समी बमरो ऐं एईओ ज़फ़ूर अहमद जागीरानी ओचितो गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल रसूलाबाद में असेंबली अटेंड कई, जिते टे उस्ताद गैर हाज़िर हुआ। उन्हनि खे एक्सप्लेनेशन ॾिनी वई। उन खां पोइ गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल रसूलाबाद जो दौरो कयो, जिते हेड मिस्ट्रेस समेत सभु टीचर्स मौजूद हुयूं। स्कूलनि में शागिर्दनि ऐं उस्तादनि जी कारकर्दगी ॾिठी वई। रिकॉर्ड ऐं इंफ्रास्ट्रक्चर पिणु चेक कयो वियो। उन सां गॾु शागिर्दनि खां सवाल जवाब कया विया ऐं हौसला अफ़ज़ाई पिणु कई वई। उन मौक़े ते डीईओ तालीम खैरपुर अब्दुल समी बमरो जो चवणु हुयो त सिंध हुकूमत तालीम जी तरक़ी ऐं वाधारे लाइ वॾियूं कोशिशूं करे रही आहे। तालीम जी तरक़ी खां सवाइ मुल्की तरक़ी मुमकिन नाहे। उन करे खैरपुर ज़िले अंदरि गोसरू उस्तादनि खे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो।